नाज़रीन, कश्मीर लॻ हथियारबंदनि हथां क़तल थियल डॉक्टर अजमल सावंत जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कश्मीर पुलिस सुंदराणी बिरादरी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में ऑपरेशन कयो, जंहिं दौरान जवाबदार जदीद हथियारनि सां पुलिस ते फायरिंग करे ॾिनी। पुलिस ते फायरिंग करण ते सुंदराणी बिरादरी जे 46 जवाबदारनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट FIR दाख़िल कई वई आहे, जंहिं में 41 नामज़द ऐं 5 नामालूम माण्हुनि खे नामज़द कयो वियो आहे। पुलिस मूजिबि जेको बि क़ानून हथ में खणंदो उन खे कॾहिं बि बख़्श न कयो वेंदो। IBA जे प्रोफेसर डॉक्टर अजमल जे क़त्ल में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।